नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में बरसातन खां पोइ पाणी बीहण जे करे मच्छरन जो आज़ार वधी वियो। शहरनि तोड़े ॿारनि जे इलाइक़नि में मच्छरन जे करे शहरी सख्त परेशान आहिनि। शहरनि पारां मच्छर मार स्प्रे कराइण जो मुतालबो कयो वियो है। इस वक्त हम दुकानदार हैं, रेडी वाले हैं, खुद ही धुआं कर रहे हैं। कोई स्प्रे वगैरह नहीं होता, जो आता है खा जाते हैं लोग। यहाँ पर जितना माल आता है, जो इमदाद वगैरह आई है, ना गरीबों को दी जा रही है। सड़कों पे लोग बैठे हैं, मच्छरों में खा रहे हैं, ना कोई पानी का इंतज़ाम करा जा रहा है। MNMP सोए पड़े हैं, नाले फुल हो गए हैं, नालों से पलट कर पानी रोड पर आ रहा है। कोई हम यही कहना चाहते हैं, कोई स्प्रे वगैरह करें, कोई गरीब आदमी सुकून से सो तो सके। कोई इधर कोई बोलने वाला नहीं है, कोई करने वाला ही नहीं है, कोई पूछता ही नहीं हमको आगे कि वो ये देखो ये खुड़िया ले जा रहा हूँ, इसके बगैर नहीं बैठ सकते। अच्छा, कोई इंतजाम यहाँ पे? नहीं, इंतज़ाम में नज़र ही नहीं आ रही है, किधर भी नज़र नहीं आ रही है। कोई इनसे क्या मुतालबा करे? हम कुछ बोलते हैं, कुछ भी नहीं सुनते। हमारी आवाम की सुनती है नहीं बिल्कुल। असां त बाबा घरनि जे अंदरि 8-8 ॾह-ॾह जलेबी में ॿारियूं था, पोइ बि मच्छरनि खां कोन था बची सघूं। बराए महिरबानी करे इंतज़ाम यारनि खे असां अपील था कयूं त जल्द खां जल्द मच्छरनि ते कंट्रोल करे माण्हुनि खे बीमारी खां बचायो वञे। मच्छर शाम जे टाइम असां ॾाढो मच्छर तंग थो कंदो आहे। न असां स्प्रे लॻाइनि, न रोड जी सफ़ाई थिए थी। शाम जे टाइम न को बाक़ी असां सफ़ाई बि कोन था करनि। असांजी अपील आहे वसीम क़ाइम खानी खे, हाजी हसन हिंगोरजे खे, असां स्प्रे करणु शहर जो माइल जट पाड़े में मच्छर ॾाढो आहे, मच्छर आहे। इंतज़ामिया को बंदोबस्त कोन थी करे, रुगो माल खाइण जे पोयां माल रोड़े पई। रुगो एतिरी इमदाद अचे पई गरीबनि खे, कंहिंखे कोन थी मिले। सम्झिए न? हाँ, कचंदा अलाए केॾां था वञनि केॾां न। गरीब वीचारा रोडनि ते वेठा आहिनि, कंहिंखे कुझु कोन थो मिले। मच्छरनि में ॿारनि जी हालत करे जॾहिं बीमार थी विया आहिनि, बुखार मलेरिया, केरु हिफ़ाज़त कोन थो करे। वसीम वटि वियासीं, मच्छरनि जे बारे अचनि था, हिते ॾिसी हलिया था वञनि। वेठा आहियूं ॿार बच्चा रोडनि ते वेठा, अंदरि वञूं त मच्छर खाए, ॿाहिरि वञूं त मच्छर खाइण, वञूं केॾा ॿारनि खे बुखार मलेरिया डॉक्टर ॾे खणी वञूं त पैसा एतिरा त ॿुधायो, असां ग़रीब माण्हू किथां वठी अचूं? ॿार नंढा खाइण लाइ अटो कोन, वञूं केॾा हाणे? तव्हां असांजो इंसाफ़ु करण वारो केरु आहे? ॿुधायो, तव्हां ई आयो, ॿियो हाणे असांजो केरु इंसाफ़ु कंदो? ग़रीब खे ॾिसे कोन त माण्हू असांखे ॾिसी हलिया वञे, त हुतां खां गाॾी स्टार्ट करे हलिया वञे त असांजो अलाह ॿुधे थो, ॿियो आहे तव्हां ॿुधो था। असां ॿिए कंहिंखे चऊं? असां चवण वारा तव्हांखे चऊं था, ॿियो हाणे कंहिंखे चवंदासीं? न मुंहिंजा भाउ असांजे ॿारनि खे मच्छर था खाए, मलेरियो थी वियो। भाउ एॾे पाणी में वेठा, कंहिंखे रहम नथो अचे, या केरु पाणी कोन थो कढराए। असीं गरीब माण्हू इलाजनि जी पूरी कयूं या पेट जी कयूं। अब्बा मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।